हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। जंहिंमें भक्ति आहे उन जी वाणी में रस थिए थो, आकर्षण शक्ति थिए थी ऐं उन जा वचन असीं हर ॿुधणु चाहियूं था, छो त उन में प्रेम आहे। जीअं लूण खां सिवा खाधो बेसवादी लॻे थो, तीअं भक्ति खां सिवा ज्ञान ऐं वैराग सभु फिका था लॻनि। वैराग जो मतिलबु ही आहे ॿियनि सभिनी खे छॾे हिकु प्रीतम खे यादि करणु। को घर ॿार छॾे हलियो वञे पर भक्ति जो रंग न अथसि त छा कंदो। रुपए में 100 पैसा आहिनि। हिकु रुपए में 100 पैसा आहिनि, उहे रुपए जो ज्ञान आहे, पर उन रुपए खे संभाले रखण ते कंहिं वक़्तु कमु ईंदो। इहो हिन जी भक्ति आहे। भक्ति खां सिवा ज्ञान ऐं विज्ञान पको ऐं पुख़्तो न थींदो। भॻवानु बार बार चवे थो त भक्ति सां मां जल्द प्रसन्न थियां थो। भॻवानु भक्ति ऐं भक्तनि जे अधीन आहे ऐं इहा ई संदसि सिख्या आहे त मूं खां वधीक मुंहिंजे भक्तनि सां प्रेम करियो। हिकु पुरुष हुओ जंहिंखे 5 पुट हुआ। नंढड़े ॻोठ में रहंदो हो। हू कंहिं वॾे शहर में कमाइण वियो। कुझु अरसे खां पोइ घर वापसि अचणु लॻो त ख़्यालु कयईं त कुझु मेवा घर वारनि लाइ वठी वञा। 5 पुट हुअसि, हिकु राल ऐं 7 पाण हुओ, सो कुल 7 सूफ़ वठी वियो। घर पहुतो त 5 ई पुट ॾाढे प्रेम सां हिन सां अची मिलिया ऐं हर हिक खे हिकु सूफ़ ॾिनो। हिकु राल खे ॾिनई ऐं बाक़ी हिकु पाण लाइ रखियईं। वेही ॻाल्हियूं करणु लॻो त ज़ाल चयसि त ॿियो त सभु सुख आहे, पर नंढो कुको अव्हां खे ॾाढो यादि कंदो हुओ ऐं राति ॾींहुं बाबा बाबा करे पियो अव्हां जो पुछंदो हुओ ऐं उदास गुज़ारींदो हुओ। पिता जो इहो ॿुधो त इन खेसि वधीक प्रेम उत्पन्न थियो ऐं खेसि गोद में वठी भाकर पाए पंहिंजे लाइ जो सूफ़ रखियो हुओ उहो बि हिन खे खणी उन खे ॾिनई। ॿिया 4 चवणु लॻा त बाबा ही छो? चयईं त हिसो त मूं सभिनी खे बराबरि ॾिनो, पर ही जो मूं खे यादि कंदो रहियो हो, सो मूं पंहिंजो हिसो बि इन खे ॾिनो। यादि त अव्हां बि कंदा रहिया हूंदा, पर हिन जी यादि करणु वधीक प्रेम ऐं भक्ति वारो हुओ। इन करे ही ज़रूरु कुझु वधीक लहे थो अव्हां खां। परमात्मा बि ईअं ई आहे। खेसि यादि त सभु कनि था भॻवान खे, ज्ञानवान हुजनि, वैरागी, ऋषि, मुनि, मगर भगत उन नंढड़े पुट वांगुरु आहे जे हर वक़्तु प्रेम अचां उदास थी पिया खेसि यादि करे भॻवान खे ध्यानु पिया कनि भॻवान जो। इन करे भॻवान जो सच आनंद रूप आहे, सो पंहिंजे आनंद जो हिसो हिन खे साझा थो ॾियणु, पंहिंजो हिसो थो हिननि खे ॾेई छॾे। चओ जय सियाराम। अगरि ही नंढड़ी कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कजो। चओ जय सियाराम। ऐं असांजो YouTube चैनल आत्मज्ञान ते वञी विज़िट कयो, जिते तव्हांखे डेली कथा मिलंदी ऐं असांजूं पुराणियूं कथाऊं बि तव्हांखे मिलंदियूं ऐं उन मां लाभ पायो त सभिनी जो भलो थिए। चओ जय सियाराम।